तो भरियो खणी आयो आया। तू परवाह न कर परवानो। जे बालाज खान वट बारूद जो भरियो खणी आयो आई तो बदले में बालाज खान तो के नोटन जो भरियो दींदो। नोटन जो भरियो दींदो। पैसो तो मैं जरूर वरदुम बालाज खान, पर तो लायक बुरी खबर खणी आयो आया। खबर ये है बालाज खान तो शहबाज खान ता जो दुश्मन बन जियो है। परवाना मूसा मौत बनजी शहबाज जो गाटो न मरोड़ियुम तो मुखे मूसा न चए जाए छो तो जेको मूसा जो मौत माणींदो उनखे पी बे न सुञाणींदो। वरियाम वारन अदा बालाज के मुखे जख्मी करे पंहिंजी मौत के दावत ॾिनी आहे। उन्हनि खां हिक जख्म जो हिसाब वठंदासीं। परमाने पंहिंजो कम पूरो कयो। शहबाज खान के खबर पहुंची तो मौत असा कीअं मुंहुं अटकाइबो आहे। कीअं मुंहुं अटकाइबो। पुट मेहरा ईंदड़ महीने जी 10 तारीख़ शादी जी रखूं कीअं रहंदी? चाचा जेका के मुनासिब लगे। आओ पुट हिन घर जे लाइ दुख ॾाज रहिया नी। हाणे वञी का खुशी नसीब थी आहे। दुखन जा ॾींहं गुज़री आ चाचा। हाणे सुख सुह बणजी हिन घर के सिंगारींदा। नजर न थी अचे ॾिस त काॾे वई। चाचा मां सोनी के अंदर ॾिसां थो। जल्दी कर। चाचा सोनी घरे अंदर न आहे। ये न थी तो लगे। रंग निकिरियो चाचा। सोनी इज्जतुन जा जनाजा खणी असां के ते लाश करे निकिरी वई चाचा। ये कीअं थी तो सके? तेरी मौत माणींदो ये न थियण ॾींदो। अची ॾिसो कॾहिं था वञो झाड़े लो। छॾ मूंखे ज़रूरी कम आहे। अरे लड़का वो भी तो देखा लगे तो के खबर न है। तो ऐसा वठी मौत की दुआ अलग में थी ने। साहब असां जो केड़ो ॾोह आहे? असां त मिस्कीन आहियूं। या सब खबर थाने ते हली पोए पवंदी त तव्हां केतिरा मिस्कीन आहियो। हलो अॻे में थियो। मंठारा मैं तो कचियो ना देर जी दरिया में रहिजी वियासे त लुड़ी वेंदासे। छा मतलब? मतलब इहो त मुंजी बाबा साईं मेर सा शादी
तय करे छड़ी आ मां घर छडे तो वट पहुती आया सोनी तो जे ये करण सा तो जे कबीले वाला असा जिंदा कोन छड़ींदा सुणी मां तोसां शादी कंदुसि पर जी तू चाहे थी ईअं न सोनी मौत तिरिये ते खणी तो वट पहुती आहे आई तू सुणी मूंखे सम्झण जी कोशिश कर ठार न मिलियो त मां मौत माणी दस सुणी किथे चरी त नथी वई आई हम तुझे चाहत में चढ़ी थी वईया सुणी मंठार बिना नथी रही सके त मंठार सोणी बिना कीअं रहंदो पर मंठार बराबर के छॾिया था दिलदार असां हिक ॿिए खे सवा ज़िंदा नथा रही सघूं पर मंठार सोणी जे कबीले वारा मौत जा रकाज़ बणजी हिते असांजो हयात गणकाए वेंदा अचो त वरिया मारांडा हलूं हू जहिड़ा बि आहिनि जीअं बि आहिनि असांजे रत आहिनि असांजी मदद हू ज़रूर कंदा बालाच छो बेमौत मरण चाहो था जल्दी बुधायो मुखे तब बालाच वारा किथे आहिन असां के काई खबर न आहे असां के छडियो साहब असां के को जरूरी कम करणो आहे ए बाकी असां वादा वेठा आयो कम त तहाजो मां पूरो कंदुस साईं राम करे मेर सच तो चए असां के काई खबर ना है बालाच वारन साहब मां चवां तो छॾे ॾियो असांखे पखी पिंजरे में तमाम घणो फड़के थो ऐं आजाद थियण चाहे थो छो भला का खास ॻाल्हि आहे छा साईं वो बदनसीब जी न्याणी घरां निकिरी वई आहे रहम कर न्याणी निकिरी वई आहे त मां छा कयां पंहिंजो मक़सद प्यारो आहे पंहिंजो मक़सद जल्दी ॿुधायो त बालाच वारा किथे आहिनि साईं मां मञा थो बालाच वारा मुंहिंजा सौटरनि पर हिन वक़्तु मुंहिंजो को बि उन्हनि सां तालुक़ु न आहे राम कर रत जो रिश्तो त आहे न मिस्री चवंदा आहिनि त रत दांगीअ ते वरंदो आहे जल्दी ॿुधायो मूंखे पानी जो वक्त पूरो ऐं बे पानी में जे कॾहिं न ॿुधायो वे त तव्हांखे मौत मिलंदो मौत छो त दो पैसो वठी मौत ॾींदो आहे मौत
जलाल जल्दी कर त पंहिंजे